नाज़रीन, मीरपुर ख़ास का ख़बर शामिल कंदासीं। हलचल न्यूज़ जे स्पेशल रिपोर्टर अब्दुल लतीफ़ मरी जी रिपोर्ट मुताबिक़ तालका हुसैन बख्श मरी लग खां शहर ॻोठ हाजी साथी खान मरी दे 94 यूसी खान में एक अहिड़ो स्कूल वाक़ आहे जेको तमामु बुनियादी सहूलियतुनि खां महरूम आहे। गवर्नमेंट प्राइमरी स्कूल हाजी साथी खान मरी जी मंज़ूरी 2007 में थी, जिते हिन वक़्तु 70 शागिर्द दाख़िल आहिनि। मगर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त इंतिज़ामिया हिन स्कूल खे इन वक़्त खां ई बेयारो मददगार छॾे ॾिनो आहे। 2007 खां हिन वक़्त ताईं स्कूल खे हिकु अदद कमरे जी बिल्डिंग बि न मिली सघी आहे। ॻोठाणनि पारां 18 सालनि खां कोशिशूं ऐं ज़िला इंतिज़ामिया जे ऑफ़िसुनि में वञी दरख़्वास्त ॾियण जो सिलसिलो जारी आहे, पर अञा ताईं इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत ख़ामोश तमाशाई बणियल। इन खां अलावा फर्नीचर जी खोट, पीअण जे पाणी जी बंदोबस्त न हुअण, वाशरूम जो बि न हुअण करे शागिर्द तोड़े उस्तादनि जे लाइ कंहिं बि मुसीबत खां घटि न आहे। इन सख़्त गर्मीअ जे मौसम में शागिर्दनि छिपरीअ में वेही करे तइलीम पिराइण ते मजबूर आहिनि, जिथे त बिजली इंतिज़ामिया न कंहिं पखे जो इंतज़ाम कयो आहे। ॻोठाणनि पारां पियल अपील कई वई आहे त यूसी चेयरमैन जनाब शाह मर्दान उर्फ़ जादू खान मरी, MN जनाब पीर आफ्ताब हुसैन शाह जिलानी, MPA जनाब हीरे राम किशोरी लाल, MNA जनाब मीर मुनवर अली टालपुर साहब, ज़िला इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत नोटिस वठे असांजे स्कूल जी मालिकी कई वञे ऐं बिल्डिंग समेत तमामु सहूलियतूं मुहैया कयूं वञनि।